अम्मा अस्सलाम वालेकुम। अम्मा काथों आयूं आहियो? अम्मा ये जेको 5000 जो ॻाल्हि थी आहे त तव्हांखे मैसेज आयो आहे? अम्मा कॾहिं खां तव्हां हिन 5000 जे आसिरे में वरितो थियूं हेॾे होॾे डिवाइज़न ते? काऊं ॾींहुं आहे तव्हांखे? अब 15 ॾींहंनि में त पोइ 5000 त किराए में पूरो करे छॾियऊं। पोइ तव्हां सिंध हुकूमत खे जेको वोट ॾिनो अथव त उन लाइ छा चवंदव? अम्मा अस्सलाम वालेकुम। अम्मा काथों आयूं आहियो? नवाबशाह खां। त छाजे करे हिते बीठियूं आहियो हिन गर्मीअ में? काऊं ॾींहुं आहे तव्हांखे हिन हिते ईंदे? पोइ जेको वोट ॾिनो अथव त हाणे उन्हनि खे तव्हां हुकूमत वारनि खे छा चवंदव? त पोइ हाणे पोइ पैसा तव्हांजा पोइ किराए में पूरा थी विया हूंदा। मां काथों आयो आहियो? शो भी क्यों खड़ी हो यहाँ पे? पैसे के मारे खड़े भाई 3 साल हो गए, मेरे पैसे भी बंद, ना ये राशन ना पैसे मिले हैं? नहीं यार, ना मेरा कोई बच्चे। कितने दिन हो गए आपको यहाँ पे चक्कर लगाते? तीसरा चक्कर लग गया। अमाउंट किसको दिया था? आसिफ जरदारी को। तो अब क्या कहोगे उनको? क्या बोलना है? कुछ मैसेज तो दोगे ना सिंध हुकूमत को? वो क्या दे जी अम्मा काथों आयो आयो? तव्हां वोट कंहिंखे ॾिना? पोइ हाणे जे बेनज़ीर खे वोट ॾिना त हाणे छा चवंदो उन्हनि खे? अस्सलाम वालेकुम। जी नाज़रीन, रमज़ान जो महीनो आहे, अॼु 17हों रोज़ो आहे। ही सिंध जी अवाम आहे। हे ॾिसो तव्हांजे साम्हूं ऐं हिननि खे इहो ई आसिरो ॾिनो वियो आहे त तव्हांजे क़ौमी शनाख़ती कार्ड ते राशन जा 5000 आया आहिनि। ऐं जीअं तव्हां ॿुधो हिननि जी ज़बानी त अधे वारनि खे तक़रीबन 3 ॾींहं या 8 ॾींहं चकर हणनि पिया। त हाणे हिन 5000 जे चकर में वेचारा धिका वेठा खाइनि। खुदारा अगरि सिंध हुकूमत खे मदद करणी आहे आवाम जी त कंहिं तरीक़े सां कयो, कंहिं सलीक़े सां कयो। उन्हनि जे क़ौमी शनाख़ती कार्ड ते मोकिले छॾियो पैसा, जातों बि वञी कढराइनि। हाणे हे धिका थाबा हिन अवाम लाइ, ही जेके ग़रीब वेचारा मारवाड़ा बीठा आहिनि, हे ॾिसो न केरु हिननि खे गाइड करण वारो आहे, न केरु हिननि खे सम्झाइण वारो आहे। 8 ॾींहंनि खां ही वठी हेॾे कॾहिं होॾे, कॾहिं हिन पासे, कॾहिं हुन ऑफिस में, कॾहिं हुन ऑफिस में। ही नवाबशाह शहर जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जिते पूरी सिंध में, पर नवाबशाह आबाई गांव आहे ऐं उन्हनि जो अबाणो ॻोठु आहे नवाबशाह। प्रेसिडेंट ऑफ असांजो जेको आसिफ अली ज़रदारी साहिबु आहे, बाक़ी जेके बि उहिदेदार आहिनि, जेके बि असांजे हुकूमत में आहिनि, उन्हनि जो इहे सम्झ त पंहिंजो अबाणो घरु आहे। खुदारा मां सभिनीनि खे वसवारनि खे इहो ई अपील कंदुमि त सिंध अवाम जी जेका सिंध जी अवाम आहे उनजो मज़ाक़ न बनायो वञे ऐं इन्हनि खे कंहिं तरीक़े सां, कंहिं सलीक़े सां। इबादत जो महीनो आहे ऐं इहे वेचारा वेठा रुलनि। ऐं रमज़ान जो महीनो, हिकु त महांगाई हिननि लाइ, बाक़ी हाणे वधीक त तव्हां हीअ ॾिसी सघो था जेके बि बीठा आहिनि। त अब मां वरी बि इहो ई गुज़ारिश कंदुसि त खुदारा सिंध हुकूमत खे इहो ई अपील कंदासीं त हिननि खे जो ॾिनो वञे त कंहिं तरीक़े सां, कंहिं सलीक़े सां ॾिनो वञे। कैमरामैन सनाउल्लाह खोसो सां गॾु अनवर बलोच, मीडिया ज़ा न्यूज़, ब्यूरो चीफ डिवीज़न नवाबशाह।